रजब गुजरी शाबान हली पियो रमज़ान मथो ॾींहं त टे हिकु कल्ह ॿियो अॼु टियों सुभाणे कल्ह वारो ॾींहुं गुज़री अॼु वारो ॾींहुं अल्लाह असांजे हथ में ॾिनो आहे अॼु वारे ॾींहं में हथ सुभाणे वारो ॾियारो या नसीब अॼु अमल कर अॼु तौबा करे उथ जाए अॼु ज़िक्र कर अॼु अहद कजाए अॼु खां वठी रमज़ान जे इस्तक़बाल जे लाइ मां अॼु खां वठी निमाज़ ते पाण खे हेराईंदुसि ज़िक्र ते हेराईंदुसि ऐं क़ुरान शरीफ़ जी तिलावत ते पाण खे हेराईंदुसि जो सहाबा कराम जॾहिं शाबान जो चंड ॾिसंदा हुआ न कुरान पाक जी तिलावत में मशगूल थी वेंदी अम्मा आशा सिद्दीका तय्यबा ताहिरा मुताहरा फरमाई थी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं शाबान जो महीनो ॾिसंदा हुआ न त उन में रोज़ा तमामु घणा रखंदा हुआ छो त उहो रमज़ान सां मुतसिल रमज़ान ते न रख अज घोड़ी तैयारी कर रमजान आयो तो अल्हम्दुलिल्लाह असांजे जिंदगी में अगर अगे दा हलिया गारंटी तो काने न हितो उथण खां बाद होली पहुचण जी भी गारंटी काने अगे दा हलिया वञो पर जे अज अल्लाह असांजी कोशिश में ॾिसंदो रमजान जी इस्तक़बाल लाइ तैयार आहिनि रमजान जे लाइ रमजान असांजी जिंदगी में आयो त अल्हम्दुलिल्लाह ना आयो त अल्लाह रमजान जे समूरन बरकतुन जो सवाब असांजे नामा अमाल में लिखंदो रमजान बरकत वारो जंहिंजो ॾींहुं ॾींहुं कला कला मिंट मिंट सेकंड रहमत खां खाली न आहे नफल पढ़ो तो फर्ज जो सवाब फर्ज पढ़ो तो 70 फर्ज जो सवाब हाने हने असांखे महीने में 5 फर्ज रोज महीने में 150 साल में 1800 ॾह 50 50 15 150 महीने में साल जा 1800 थींदा फर्ज करियो होॾों रमजान शरीफ जा 70 जे हिसाब सां हिकु फर्ज पढ़ो 70 फर्ज सवाब 7 5 35 रुगो रमजान जे हिकिड़े ॾींहं में 5 वक्त बा जमात नमाज पढ़ 350 फर्जन जो सवाब लिखाए यो एडी बरकत वारो महीनो बियो अचे अज वट तैयार कर बाबा शवाल महीने का वठी जन्नत के मलाका सिंगारी जन्नत जो ओरा पुछंदो तने छाता कयो चई जन्नत दा सिंगारियो सोदा जन्नत सिंगारियो चई रमजान शरीफ दो अचे सुभान अल्लाह तू 12 दी रमजान जे लाइ पाण के तैयार न तो करे 12 दी तैयार अरे चाहे शाबान जो महीनो मदीने जे मीर जो महीनो शाबान में 5 अखरन शीन आइन बा अलिफ नून शाबान जो शीन चोई तो शराफत वाली जिंदगी गुजार हिन महीने में शरीफ थियल शरीफन सा यारी रख शरीफन सा वे शरीफ थीने शरीफ सदबे चोर थीने चोर छड़जे ऐन तो चाहिए अमल जो महीनो इनमें दुरूद पढ़ इनमें जिक्र कर इनमें अल्लाह की तस्बीह कर इनमें मदीने वाले से मता दुरूद शरीफ पढ़ बा बरकत वारो महीनो अलिफ उल्फत वारो महीनो इन महीने में मोहब्बतों कर नून नूर जो महीनो इन महीने में अल्लाह की रहमत जो नूर बानन जे मथा वसे तैयारी दुरूद पढ़ो घणो दुरूद दर्दन की दवा सजी दुनिया मदीने जे मीर जे मथा कायनात दुरूद पढ़ंदी आ मुंहिंजी दिल दी ते माता के वो अर्ज कया जो माखी भी तले मिठी दुनिया जने मोहम्मद ते दुरूद पढ़ंदी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाजे सहाबा सा सफर ते पिया वजन
हलंदे हलंदे साहब ने सगोरन चयो या रसूल अल्लाह असांखे ॾाढी बुख लगी आ पान फरमायो सामान रखो दस्तरखानो लगायो दस्तरखानो लगी वयो पान फरमाए जेका चवटा मानी खणी अचो तो मानी खणी आयो कोटरो सो भाजी कोन साहब मानी सासा खाइने एतरे भी देर नथी क्लो माखिया जो नंढड़ो मंगो आयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कन मुबारक जे परसा भी करे मुझे साईं सा अरबी ज़बान में पियो ॻाल्हाए ओ मुंहिंजा साईं पंहिंजे साहबा के जो भाजी नाए त को मसलो कोन्हे हे साम्हूं जबल ॾिसो त इन जबल जे अंदर वॾी गार अवां जो कोई माण्हू हले मां ॾसियासीं माखी लाए थी करे माखी ज़मानी खाई छॾो अल्लाह अल्लाह हुजूर फरमायो आए न अली मुझो अली किथे जी क्या है मुझा साईं हुजूर फरमाया अली माखी जो मखोल से दो हाओ साईं इन सां गॾु वञो हज़रत अली शेरे जली हक़ जो वली हैदर शेरे बबर फाते खैबर असदुल्लाह करमल्लाह वजो केड़ो अली मदीने जे मीर जो बिरादर अली केड़ो अली हसन हुसैन जो बाबो अली केड़ो अली फातिमा जो घोट अली कुरान जो हाफिज अली हाजी अली गाजी अली नमाजी अली रोजा रखण वारो अली दाढ़ी वारो अली पटके वारो अली पन्ने आकड़ा वारो वो अली जो हुजूर फरमायो अल कुरान माली जाने मुझो कुरान अली ओढ़े दवा सुभान अल्लाह नता जो कावड़िया अली जा हुबदार सुभान अल्लाह अली अली असांजी अखियुनि जो नूर आहे असांजे सिर जो ताज जेको अलीअ खे नथो मञे उहो लानती 24 कलाक मुझो मुर्शिद अली मस्जिद में जिंदगी गुजारींदो अल कुरान मा अली कुरान अली सा अली कुरान सा हजरत अली पाण ये चलो रज़ीना किस्मतल जब्बार फीना लना इल्मु वलिल जुहाल मालू मुझो मुर्शिद अली चवंदो रब जे विरासत ते ॾाढो राज़ी आया रब जे फैसले ते ॾाढो राज़ी आया अल्लाह जाहिरन के माल ॾिनो मां अली के अल्लाह कुरान जो इल्म ॾिनो मामूली से न तो मुसलमानों ई कुरान अच्छे वतो कुरान जे नुज़ूल जो महीनो रमजान अल कुरान फिल रमजान वल रमजान फिल कुरान कुरान रमजान जी पान में निस्बत कुरान अल कुरान फिल रमजान वल रमजान फिल कुरान कुरान जो नुज़ूल रमजान में ए रमजान जे रोज़न जो जिक्र कुरान पान में मुनासिबत वली रमजान ही कुरान तजे करे ई कुरान मामूली न तवजो कुरान जा हाफिज बारक थीला जुमे ने तो जाहिर थी तवजो सही है ढोल में रखा तो लाउड मालो वाला तो जो कभी ना ओडे सुभान अल्लाह दादा न त हाने ए जेके ए ता मीडिया वाला तो तारी बिस्तानी चली नो कुछ हेडो रखो कुछ ने मां जमा है सही है खाली ता जी भी मजबूरी है हां से पर भलो कम कयो सजी दुनिया में दालन के मोकलियो सुभान अल्लाह दादा ता सुभान अल्लाह न चवना है मीडिया वाले की केड़ी मानु की केड़ी खबर ने सही इब्राहिम जे जलसे में मानो आया ने कुरान जा आशिक आया ने तजे करे सजी दुनिया वाला इन सोशल मीडिया वाले जो ये आवाज दा जो रिकॉर्ड करे सजी दुनिया वाले के बुधाईंदा त जालिमो ए कुरान जा मदरसा ए कुरान जा इदारा ए कुरान जा हाफिज अवां जे कोशिशुन करण सां बंद न थींदा क़यामत जे सिज उभरंदे कुरान जा हाफिज आलिम आबाद होंदा हे भी इश्क
यो इसका ताम को नारो हने तो इस तरह से कहते नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, शाने अहल बैत, उलमाए हक, उलमाए देवबंद, जमीयत उलमाए इस्लाम, नारे तकबीर। मदीने जे मीरा मिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो अली न सावन मोजो मुर्शिद अली दो चे मां घोरे दे लांग वराई हलंदे ओ मां किया जो मको वनी बिन के साईं जी गाल बुधाई समूरा गल्या वयो सजदे दी मां की लाया है मुसाबा मां की सामानी खादी ट्राई होया से सागो मां की जो मको आयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे परसा आए गालायूं हलो वयो साहबा जो या रसूल अल्लाह के दल से हलो बाकी दस्याव हाने सा जई वयो हुजूर फरमायो हाने अजीब गाल बुधाए वयो साईं केड़ी हुजूर फरमायो बाकी जे मके जो सुण असां जे मथा रब इल्हाम कयो वही कई रब तो फरमा सा बाकी जे मथा इल्हाम कयो अल्लाह 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 अन्ने आंकल जा मुसलमानो या गाल इन कुरान शरीफ में लिखी पई तो कारी मोहम्मद इब्राहिम इंदर दे दावत चनवारो अवा सब दादा सुभान अल्लाह जो तमा अल्लाह दे रहमत जो मिठड़ो कुरान पढ़ा फरमाइंदा वा औहा रब्बुका इलन नहल अनित्तखिज़ी मिनल जिबालि बुयूता ومن الشجر ومما يعرشون ثم كلي من كل الثمرات فاسلكي سبل ربك ذللا يخرج من بطونها شراب مختلف ألوانه فيه شفاء للناس إن في ذلك لآية لقوم يتفكرون سبحان الله चौनो मूसा का मदीने हलत तो लाउड द्वारा मुझे बजियो चौ सुभान अल्लाह अल्लाह बुदो माकिए जे मक्के जे मतो अल्लाह वही जल पल का नहीं जाते वणई पांजा घर ठाए जबलन में ठाए तुझी मर्जी वणन में ठाए तुझी मर्जी सतुन में ठाए तुझी मर्जी आका साईं जे दो जय साईं असां जो हिकिड़ो अमीरा जो नालो यासूमा असां जो डूडू लगाईंदो चंदो वञो घर हिकिड़े चंदो वञो गुलनि मां रस चूसे हिकिड़े चंदो डॉक्टर बणिजी वियो साईं पोइ हिकिड़ा पंहिंजो घर ठाहींदा हिकिड़ा वेंदा गुलनि मां रस चूसींदा पोइ वञा आहियूं न असां अल्लाह जो ज़िक्र कंदा वेंदा आहियूं मोटी ना होना तब साईं चेक कराए इन में विझंदा वेंदा आहियूं सोराखल में आका साईं तो साईं हर जेको आ रस जो रंग जुदा जायको जुदा सोना से मिठी के दीदी आका से फरमाया बुदा चे तो मुंजा साईं सामानार जे मथा वेही करे एक दफो ओ मोहम्मद करीम जे मथा दुरूद पढ़ंदा صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى
वाला आली इब्राहीम फिल आलमीन इन्नका हमीदुम मजीद। साईं एक दफो तो मोहम्मद जे मतां दुरूद शरीफ पढ़ी ये सुकारो डी ना रंग भी एक थी पवंदो आ त माखी भी मिठी थी पवंदी। कारण माखी एक दफो दुरूद पढ़े मिठी पन्ने अकल जा नौ जवाना कुरानो पढ़ो जी तू रोज 100 दफा दुरूद मोहम्मद जे मतां पढ़ त तुझो केडो शान था।